मार्का हक़ जश्न आज़ादी के हवाले से स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर डिपार्टमेंट तरफा जैकाबाद के गर्ल्स हॉकी ग्राउंड में गर्ल्स हॉकी टूर्नामेंट मुनक़िद किया है। अचो तो इतने मौजूद रांदीगरनि ऑफिसरन से गलाऊं था इन इवेंट के किए था ॾिसनि। जैकाबाद में पहले तो स्पोर्ट्स खेल नहीं सकते आप, क्योंकि एक लेडीज़ के लिए स्पोर्ट्स खेलना बहुत ज़्यादा मुश्किल है। जैकाबाद एक बहुत ही रिमोट बैकवर्ड एरिया है, क्योंकि जैकाबाद जैसे शहर में औरतों का निकलना बहुत ही बुरा समझा जाता है। और यहाँ पे सब स्पेशल थैंक्स कहूँगी इरम बलोच को, जिनकी वजह से आज ये लड़कियाँ निकली हैं और वो खेल रही हैं एक अच्छे माहौल में, एक सेफ्टी के माहौल में, कि जहाँ किसी मर्द को इन्वॉल्वमेंट नहीं है और कोई भी किसी कम किस्म का कोई ऐसे इश्यूज़ क्रिएट नहीं होते। और मैं यही चाहूँगी कि जैकाबाद की दूसरी लड़कियाँ हैं वो निकलें और खेलें, आने वाले वक्त में जैकाबाद को बहुत ज़्यादा फ़ायदा भी देंगी। हर ज़िले में इवेंट थे तो स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर डिपार्टमेंट कया आहिनि इवेंट्स। त ही जैकाबाद जूं टीम्स आहिनि, 2 टीमूं आहिनि। जीअं त असांजो जेको सिर्फ़ु जैकाबाद में न पूरे डिवीज़न जो हिकिड़ो वाहिदी अकेडमी आहे, स्टार वुमेन्स स्पोर्ट्स अकेडमी। त सभु टीमूं जेके आहिनि डिफरेंट स्कूलनि जा कॉलेजिस जा ॿार आहिनि, अलॻि अलॻि ॻोठनि मां बि ॿार ईंदा आहिनि असां वटि हिते खेॾंदा आहिनि। त उन जूं असां टीम्स डिवाइड कयूं आहिनि, टीम ए, टीम बी ऐं टीम सी। त हींअर जेको आहे त फाइनल कॉम्पिटिशन थींदो हॉकी जो, टीम ए ऐं टीम बी जो। गर्ल्स जा जेके इवेंट वैसे त बॉयज़ जा 14 अगस्त जे हवाले सां काफ़ी सारा इवेंट्स थिया आहिनि, पूरे ज़िले में थिया आहिनि। ऐं गर्ल्स जा जेके फुटबॉल ऐं हॉकी जा मैचिस थिया आहिनि, कल्ह फुटबॉल जा थी विया हुआ मैचिस, ऐं हाणे जेके त अॼु हॉकी जा मैचिस आहिनि गर्ल्स जा। जी ऐसे प्रोग्राम और भी होने चाहिए, लेकिन अभी तो सिर्फ हमारे एकेडमी के बीच हुआ था। मैं ये चाहती हूँ कि ऑल सिंध हो। जी मैं इस्लामाबाद में खेल चुकी हूँ। जो इवेंट हुआ इहो ॾाढो सुठो थियो आहे। इहो इवेंट थियो त असांखे जोश ऐं जुनून आज़ादी जो इवेंट थियो, त असां उनमें पाण पार्टिसिपेट करे असांजी अकेडमी आहे स्टार वुमेन स्पोर्ट्स अकेडमी, जंहिंमें गर्ल्स जे लाइ हॉकी सिखाई वेंदी आहे। ऐं इन ते इवेंट थियो त ॾाढो सुठो थियो। ऐं 2 टीम जे हिकिड़ी असांजी टीम खटे वई आहे शूट आउट ते 1 गोल को, ऐं ॿी टीम के शिकस्त थी वई आहे 1 गोल को असां खटे विया आहियूं। अगरि अहिड़ा इवेंट थियनि त पाकिस्तान जैकाबाद जहिड़े शहर जी छोकिरियूं ॿाहिरि निकिरनि, हुननि में जोश अचे, जो अहिड़े जैकाबाद जहिड़े शहर में बि इहे इवेंट थींदा त उन्हनि जूं छोकिरियूं निकिरंदियूं, उन्हनि खे शहूर ईंदो ऐं ॿाहिरि वञी खेॾंदियूं। उनमें वॾो टैलेंट आहे, उहो निकिरंदो ॿाहिरि। जीअं त इहो इवेंट जेको आहे असां पंहिंजे स्पोर्ट्स मिनिस्टर सरदार मोहम्मद हसन महर जी डायरेक्शन ते ऐं मुनव्वर अली मैसर सेक्रेटरी जी डायरेक्शन ते पूरे सिंध में असांजा इहे इवेंट थियनि था पिया। फिर असां हिनखे 14 अगस्त जे आज़ादी जे हिसाब सां असां हिनखे सेलिब्रेट कयूं था पिया। जीअं असां पूरे सिंध में हलनि था पिया, ईअं असां जैकाबाद में हाणे तव्हां ॾिठो हूंदो अॼु त फुटबॉल जो हॉकी जो असां गर्ल्स जो रखायो आहे मैच। बहुत ही अच्छी बात है, बहुत ही प्यारा आज यहाँ पे इवेंट ऑर्गेनाइज़ हुआ है। लेडीज़ हॉकी टूर्नामेंट है, उसका फाइनल है। और वैसे तो अगस्त के महीने में आपने देखा होगा कि क्रिकेट के मैचेस भी हो रहे हैं, फुटबॉल के भी हो रहे हैं। रात को SSP साहब और डी साहब के दरमियान बैडमिंटन का टूर्नामेंट भी था, और आज यहाँ पे ये मैच भी हो रहा है। वैसे तो थ्रू आउट द ईयर सारा साल होने चाहिए, और हमारी कोशिश भी ये होगी कि सारे साल यहाँ पे इस तरह के इवेंट्स हों जो एक पॉजिटिव वे में यूथ को एंगेज किया जा सके। यहाँ की जो हमारे टैलेंट हैं, चाहे वो ख़वातीन में हो चाहे वो बॉयज़ में हो। तो ये आज बहुत ही खुशाइन बात है कि जैकाबाद में, जो कि देखा जाए तो सिंध का एक फार फ्लंग एरिया है, लेकिन यहाँ की बेटियाँ, यहाँ की बच्चियाँ जो हैं बहुत ही टैलेंटेड हैं। अपने टैलेंट का बड़ा बखूबी और बड़े अच्छी अंदाज में वो अपने टैलेंट को डिस्प्ले कर रही हैं। यहाँ पे हमें यहाँ पे आके बड़ी खुशी भी हो रही है। जैकाबाद जो रांदीगरनि में सुठी इवेंट ऐं सुठी रांदि खेॾंदड़ आहिनि, हिननि इहो ई मुतालबो कयो आहे हुकूमत को त असांखे सरकारी सतह ते जेको सपोर्ट कयो वञे त जीअं असां मुल्क ऐं शहर जो नालो रोशन करे सघूं। हाकिम अली सिंध वाइस जैकाबाद।